कुरान मजीद में रब्बे दुल जलाल फरमायो व अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा। अल्लाह ताला व्यापार के हलाल कयो आहे ऐं व्याज के हराम कयो आहे। अल्लाह तबारक व तआला व्यापार के हलाल कयो आहे ऐं व्याज के हराम कयो आहे। हलाल ऐं हराम समझी वठो। हलाल चाहे हराम चाहे रब जो कुरान जो फरमाए तो व्यापार हलाल आहे ऐं व्याज हराम आहे। व्याज बिना मेहनत आहे। मसलन हिकिड़े माण्हू खे 10 लाख रुपया मिलिया, पेंशन ते लथो, वो जमा करे छॾींदो बैंक में या कारोबार में लॻाए छॾींदो। बाबा मूंखे तूं इंटरेस्ट ॾिजांइ साल ते एतिरा हज़ार रुपया। याद रखो इहो हिकिड़ो रुपयो हराम जो व्याज जो हिकिड़ो रुपयो खाइण, हिकिड़ो रुपयो व्याज जो घर में आणण ॼणो अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियण। जे माण्हू व्याज जो पैसो पंहिंजे घर में आंदो उन ॼण के अल्लाह जी ज़ात सां जंग कई।